सिजावल एसएसपी सिजावल सैयद इमदाद अली शाह के हुक्मन ते सिजावल पुलिस की कार्रवाई 3 साला मासूम नींगरी पीए खां वठी मां के हवाले कई वई। मुतासरा औरत शिकायत कई हुई त मुड़स मारकुट करे घरां कढी छॾियो आहे ऐं 3 साला मासूम न्याणी पाण वटि रखी छॾी आहे। अहिड़ी शिकायत वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन सेल सिजावल जे इंचार्ज शमसुन निसा मुतासरा औरत इरफाना ज़ाल शाहनवाज पलीजो खे वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्ट फौरी तौर ते मज़कूरा ॻोठ पहुची कार्रवाई कंदे 3 साला मासूम नींगरी फिरदौस खे संदसि पीउ खां वठी पंहिंजी माउ जे हवाले करे छॾियो आहे। उन सिलसिले में मुतासरा औरत पारां एसएसपी सिजावल सैयद इमदाद अली शाह समेत सिजावल पुलिस जो शुक्रियो अदा कंदे दुआऊं ॾिनियूं।